नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर शहर में इरफान शौक़, आसिफ अली मल्ला, इब्राहिम शौक़ जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी जंहिंमें अमीर जलील अल्लाह पाक जी शान में गुस्ताखी करे समूरी दुनिया जे मुसलमान जी दिल आज़ारी करण जी नाकाम कोशिश कई है। हिन अफ़साने में अमर जलील अल्लाह पाक जी खुदाई जो मज़ाक उॾायो है, जंहिं जी असां पुरज़ोर मज़म्मत करियूं था। सिंध हुकूमत खां मुतालबो करियूं था त हिन फितने खे रोकियो वञे ऐं अमर जलील जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कदम खयो वञे। इन मौक़े ते सरदार अकरम बलोच, अब्दुल शकूर ऐं ॿिया मौजूद हुआ। असांजो जेको एहतजाजी मुज़ाहिरो आहे उहो अमर जलील जे ख़िलाफ़ु आहे ऐं असां उन ते मज़म्मत कयूं था ऐं असां IG सिंध खे ऐं सैयद मुराद अली शाह खे अपील था कयूं त इन खे जल्द सां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजो मुतालबो रिकॉर्ड कयो वञे। 5-8 ॾींहं पहिरीं जेके अलाह जे शान में गुस्ताखी कई ऐं नबी जे शान में गुस्ताखी कई, असां उन मज़म्मत कयूं था। असां वफ़ाक़ी वज़ीर खां ऐं सिंध हुकूमत खां अपील था करियूं त ख़ुदा जेको अलाह ताला जो गुस्ताख आहे, नबी साईं जो गुस्ताख आहे, उनखे सदाए मौत ॾिनो वञे ऐं हुनखे जल्द खां जल्द उनखे सदाए मौत ॾिनो वञे जीअं त ॿिया बि इन मां सबक़ सिखी सघनि। ऐं मां वफ़ाक़ी वज़ीर IG सिंध GIG साहब खे जेके बि अमलदार आहिनि उन्हनि खे अपील थो करियां ख़ुदा हिन खे जल्द खां जल्द पंहिंजी कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। ख़ैबर शहर में एहतजाज रिकॉर्ड कराया आहियूं। तव्हां ॾिसो पिया फेसबुक ते हिकु सोशल मीडिया ते जेका वीडियो वायरल किया है अमर जलील जा, जेको अल्लाह पाक जी शान में तमामु घणी गुस्ताखी करे रहिया आहे। उन कुझु हिमायतीन जेके चई रहिया आहिनि त इहा वीडियो जेके 3 साल पुराणी आहे ऐं अमर जलील अहिड़ो कॾहिं ॻाल्हाईंदा पहिरीं बि माण्हुनि ने कयो आहे। ऐं उनखे पुछणु चाहींदुसि छा 3 साल पुराणी थी या 10 साल पुराणी, छा अमर जलील जो गुनाह न रहियो या अमर जलील छा अहिड़ो वली आहे जेको अलाह सां हुजत थो करे ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कंदसि, चीफ जस्टिस खां मुतालबो कंदसि त इन वीडियो जे सही तरह निशानी करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।